हाणे तव्हां छा कंदव, अध में तव्हां हुनखे छॾे ॾिनो, थिए ई नथो, इनकम ई नथी अचे। बाबा इनकम कीअं अचे? स्किल खे सिखण जे लाइ फ़र्ज़ु कयो तव्हां कोई फ्रीलांसिंग जो कोई स्किल सिखो था, उनखे सिखी तव्हां हिकु दफ़ो ॾिठो सम्झी वियो त यार हे नओं आहे, हिन खां मां त बिल्कुलु चीपली कमु वठां। पोइ जिते तव्हांजो $50 जो जेको आहे टारगेट हूंदो उते तव्हां $2 में कमु करे वठंदो। कि क्लाइंट बि कोन ॿुधाईंदो, उहो तव्हांखे चवंदो बाबा हाणे तूं पंहिंजी डिमांड ॿुधाए त तुंहिंजी डिमांड छा आहे। सो दोस्तो, पंहिंजी डिमांड सम्झो, पंहिंजे अघ खे सम्झो, पंहिंजी वैल्यू खे सम्झो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो, ठीकु आहियो? मूंखे उमेदु आहे त तव्हां सभु ठीकु ठाकु हूंदव, अल्लाह ताला जी अमान में हूंदव। अॼु जी वीडियो दोस्तो तमामु बहितरीनु आहे। अॼु जी वीडियो जे अंदरि मां तव्हांखे कुझु ज़िंदगी जूं टिप्स ॾियणु लॻो आहियां ऐं कामयाबी जूं कुझु टिप्स ॾियणु लॻो आहियां। ॾिसो, कामयाब जेके बि माण्हू अथव, तव्हां पंहिंजी ज़िंदगी में थोरो एक्सपीरियंस कयो। अमूमन तव्हां कंदा छा आहियो? अमूमन तव्हां इहो कंदा आहियो, अदा मूंखे ऑनलाइन इनकम करणी आहे, ऑनलाइन अर्निंग करणी आहे। हाणे उन जे लाइ तव्हांखे प्रॉपर कोई स्किल न हूंदो आहे, लिहाज़ा करिणो छा आहे, स्किल सिखणो आहे। हाणे जॾहिं तव्हां उन स्किल खे सिखंदा आहियो, फ़र्ज़ु कयो मां तव्हांखे थोरो ईज़ी करे ॿुधायां। अगरि उन स्किल खे सिखण जे लाइ फ़र्ज़ु कयो तव्हां कोई फ्रीलांसिंग जो कोई स्किल सिखो था, उनखे सिखी तव्हां हिकु दफ़ो ॾिठो सम्झी वियो ऐं कुझु न सम्झो, कुझु सम्झी वियो। उन खां बाद छा थियो, स्किल तव्हांखे अधूरणो अची वियो, यानी मुकमल उनखे तव्हां स्किल खे पॉलिश न कयो। स्किल त तव्हां सिखियो, हाणे उन स्किल खे जॾहिं तव्हां पॉलिश कंदव, मुसलसिल कंदा रहंदव, उनजी मश्क कंदा रहंदव, पोइ उन स्किल खे तव्हां जेको आहे चङी तरह चङे नमूने सां जेको आहे करे सघो था। ठीकु आहे। हाणे तव्हां छा कंदव, अध में तव्हां हुनखे छॾे ॾिनो, थिए ई नथो, इनकम ई नथी अचे। बाबा इनकम कीअं अचे? जॾहिं तव्हांखे यूनिवर्सिटी में वञो था, 5 साल पढ़ो था, उन खां पोइ तव्हांखे कोई गारंटी ॾिए थो त तव्हांखे नौकिरी मिलंदी? बिल्कुलु बि न। जॾहिं तव्हांखे स्किल खे वठो था त मिनिमम उनखे साल त ॾियो। उन खां पोइ तव्हां मार्केट में अचो ऐं तव्हां माहिर थी मार्केट में ईंदव त तव्हां कामयाबु थी वेंदव। हाणे तव्हां माहिर थियो कोन था, बिगिनर लेवल ते अचो था, त उहो तव्हांखे कामयाबी कीअं मिले? लाज़मी जेको अगरि को कंहिंखे अहिड़ो थोरो क्लाइंट मिली बि वञे थो त उहो चवंदो त यार हे नओं आहे, हिन खां मां त बिल्कुलु चीपली कमु वठां। पोइ जिते तव्हांजो $50 जो जेको आहे टारगेट हूंदो उते तव्हां $2 में कमु करे वठंदो। तव्हां बि नवां हूंदो, तव्हांखे विलिम न हूंदो त भेणिया मार्केट छा आहे। सो मार्केट खे सम्झण जे लाइ पहिरियों तव्हांजो स्किल तव्हांखे ख़बर हुजे। उन स्किल खे चङी तरह मश्क कंदा रहो, चङी तरह सिखो। जेतिरे ताईं तव्हां सिखंदव कोन त तव्हांखे ख़बर कीअं पवंदी। इन जे लाइ उनखे मुकमल पहिरियों ऑब्ज़र्व कयो, सम्झो त भई हिन स्किल जी डिमांड आहे मार्केट में, हाणे आहे, ख़बर पइजी वई त हे स्किल हले थो ऐं इन जो फ्यूचर तमामु डिघो आहे। जॾहिं तव्हांखे इहा ख़बर पइजी वई, उन खां पोइ छा करिणो आहे? उन खां पोइ तव्हांखे उन स्किल खे मश्क करिणो आहे, मुसलसिल महिनत करणी आहे, ॾींहुं राति हिकु करिणो आहे। टॉपिक भले नंढड़ो आहे, पर उन नंढे टॉपिक खे बार बार मश्क करिणो आहे, बार बार प्रैक्टिस करणी आहे उनजी, जेतिरे ताईं तव्हां माहिर नथा थी वञो। हाणे जॾहिं तव्हां माहिर थी वियो, मार्केट में अची वियो, तव्हांखे पंहिंजी वैल्यू जी ख़बर पइजी वई त तव्हांजी वैल्यू छा आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे क्लाइंट जे साम्हूं ईंदव त उहो बि तव्हांखे सम्झंदो त हिन जी वैल्यू छा आहे। ऐं जॾहिं तव्हांखे पंहिंजे अघ जी ख़बर हूंदी त पोइ तव्हांखे क्लाइंट बि कोन ॿुधाईंदो, उहो तव्हांखे चवंदो बाबा हाणे तूं पंहिंजी डिमांड ॿुधाए त तुंहिंजी डिमांड छा आहे। सो दोस्तो, पंहिंजी डिमांड सम्झो, पंहिंजे अघ खे सम्झो, पंहिंजी वैल्यू खे सम्झो। जेतिरे ताईं पंहिंजी वैल्यू खे नथा सम्झो, हिन दुनिया में कामयाबी इंतिहाई मुश्किल आहे। कॉम्पिटिशन तमामु घणो आहे, कामयाबी घटि थी मिले। हा, कामयाबी उन सूरत में तव्हांखे मिली सघंदी जॾहिं तव्हां पाण खे पंहिंजे अघ खे सुञाणियो। सो अॼु जी नंढड़ी वीडियो हुई, जेको मैसेज हो तव्हां ताईं कन्वे थी वियो अल्हम्दुलिल्लाह। ऐं अगरि तव्हां न सम्झो आहे, वीडियो खे शुरू खां ॾिसो। अगरि तव्हांखे कुझु पुछिणो आहे, कॉमेंट कयो। अगरि तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो था त तव्हां मूंखे ॿुधाए सघो था, कॉमेंट जे अंदरि मूंसां कचहरी करे सघो था। अदरवाइज़ तव्हां वीडियो खे लाइक कयो, चैनल ते नवां हो, असांजी फैमिली जो हिसो बणिजो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगली वीडियो में। पंहिंजो घणो ख्याल रखिजो। अल्लाह तव्हां सभिनी जो हामी और नासिर।